पाकिस्तान सुपर लीग जे मैच में मुल्तान सुल्तान्स पेशावर ज़ल्मी खे 4 विकेटुनि तां शिकस्त ॾेई प्ले ऑफ मरहले लाइ क्वालीफाई करे वरितो। रावलपिंडी में खेॾियल मैच में पेशावर ज़ल्मी जी टीम अॻु में बैटिंग कंदे बाबर आज़म ऐं आसिम अयूब जे तेज़ रफ़्तार 15 एवज़ मुक़ररु ओवरनि में 242 रन्सूं ठाहियूं। पेशावर तरफ़ां मिलियल 243 रन्सुनि जो हदफ़ मुल्तान सुल्तान्स जी टीम रायली रूस जी शानदार सेंचुरी एवज़ आख़िरी ओवर में 6 विकेटुनि जे नुक़सान ते हासिल करे वरितो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सुमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीनु वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।